अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, पीरगोट जे सीनियर सहाफ़ी उबैदुल्ला धारे जो मथां थियल क़ातिलाने हमले ख़िलाफ़ सहाफ़ी इतिहाद खैरपुर पारां एहतजाज कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर लाला इशफाक भागत मूजिब एहतजाज में सख़्त नारेबाज़ी कंदे नेशनल प्रेस क्लब सॻियूं जे सदर गुलाब अली सियाल, मज़हर मंगणे जो लाला इशफाक अहमद भागत ऐं ॿियनि चयो त पीरगोट जे सीनियर सहाफ़ी प्रेस क्लब पीरगोट जे नाइब सदर उबैदुल्ला धारे जो मथां हक़ सच जूं ख़बरूं हलाइण तां उतां जे सेप्को जे राशी अमलदार हमलो कराए सहाफ़ी उबैदुल्ला धारे जो के शदीद ज़ख़्मी करे छॾियो आहे। अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। उन्हनि वधीक चयो त खैरपुर ज़िले अंदरि सहाफ़ियुनि मथां क़ातिलाननि हमलनि ऐं कूड़नि केसनि दाख़िल करणु मामूल बणिजी वियो आहे। हिक ई ॾींहं में खैरपुर ज़िले अंदरि हिक सहाफ़ी पीरगोट जे उबैदुल्ला खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे त ॿिए तरफ़ गंबट जे सीनियर सहाफ़ी अजीब लाको मथां बासरनि जे चवण ते कूड़ो मनगढ़ंत केस दाख़िल करे सहाफ़ी अजीब लाको खे गिरफ़्तार करे लाकब जे हवाले करे छॾियो आहे। असां मुतालबो था करियूं DIG सखर SSP खैरपुर खां त पीरगोट जे सीनियर सहाफ़ी उबैदुल्ला धारे जो मथां थियल क़ातिलाने हमले जा जवाबदार गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं गंबट जे सीनियर सहाफ़ी अजीब लाको मथां दाख़िल थियल कूड़ो केस ख़त्म करे खेसि आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।